अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां मुंहिंजो मुमताज़ मोलाई। मुंहिंजो ईद जो ख़ूबसूरत एल्बम अची रहियो आहे नाज़ प्रोडक्शन में। नाज़ प्रोडक्शन कामयाबी जी ज़मानत जो नालो आहे। नाज़ प्रोडक्शन हिकु वॾी सिंध जी धरती जी सुपर हिट कंपनी आहे। नाज़ प्रोडक्शन कनि सदियुनि खां पंहिंजी म्यूज़िक खे पंहिंजो टाइम ॾिनो आहे ऐं मुंहिंजो पहिरियों दफ़ो हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत सिलेक्शन में ऐं तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक में जेको एल्बम थी रहियो आहे, इंशाअल्लाह अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। काफ़ी म्यूज़िक जी दुनिया सां प्यार करण वारा मुंहिंजा चाहींदड़ मूंखे बार बार फ़ोनियूं कंदा रहिया आहिनि त तव्हांजो ईद जो एल्बम किथे पियो अचे, कहिड़ी कंपनी मां अचे पियो। त दोस्तों, मुंहिंजो ईद जो एल्बम नाज़ प्रोडक्शन ऐं गज़ल इंटरप्राइज़ मां ईंदा ऐं नाज़ प्रोडक्शन जो बि ख़ूबसूरत एल्बम हूंदो, इंशाअल्लाह मूंखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं असांजी नाज़ प्रोडक्शन जो तमामु बहितरीनु प्रोड्यूसर सुनील कुमार फलवाणी साहबु, जेके मुंहिंजे एल्बम ते हिन ते इलाही महिनत कई आहे ऐं हीउ मुंहिंजो जेको शो थींदो ऐं तमामु हिकिड़े ख़ूबसूरत ऐं वॾे हिकिड़े नए अंदाज़ सां थींदो। इंशाअल्लाह 25 रोज़े खां वठी असांजा गीत रिलीज़ थींदा। तव्हां ज़रूरु ॾिसजो नाज़ प्रोडक्शन, मुमताज़ मोलाई। थैंक यू सो मच।